नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में खबर शामिल कंदासीं। पुनू गाज़ी बिरोही की रिपोर्ट मुताबिक़ टंडो मोहम्मद खान ॻोठ सलेमान मगसी में 16 वरियनि जे नींगर सां मुबैना इज्तमाही बदफ़ैली जो इंकशाफ थियो आहे। बासर जवाबदारनि पारां नौजवान के हथियारनि जे ज़ोर ते अगवा बाद कमनि जे फसल में ज़्यादती जो निशानो बणाए वीडियो रिकॉर्ड कई वई। टंडो मोहम्मद खान जवाबदार मीर मोहम्मद इमामदीन ऐं दिलो मगसी पारां नौजवान जी वीडियो ठाहे बदनाम करण जूं धमकियूं। टंडो मोहम्मद खान 11 अप्रैल ते ॿीहर ज़्यादती जी कोशिश मुज़ाहमत ते जवाबदारनि पारां नौजवान ते वहशियाणो तशद्दुद कयो आहे। मुतासिर नींगर पंहिंजे वालिद अली अब्बास मगसी सां गॾु प्रेस क्लब पहुची दाहियो आहे। टंडो मोहम्मद खान में केस दाख़िल थियण बावजूद पुलिस जवाबदारनि के गिरफ़्तार करण में नाकाम थी आहे। मुतासिर ख़ानदान पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। टंडो मोहम्मद खान सिविल अस्पताल में मेडिकल मुआइनो मुकमिल। नींगर जे जिस्म ते तशद्दुद जा निशान वाज़ह नज़र आहिनि। टंडो मोहम्मद खान इंसानी हक़नि जे तंज़ीमनि पारां वाक़े जी सख़्त मज़म्मत, जवाबदारनि जी फ़ौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे।